अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह। एपिसोड नंबर 38। इन एपिसोड में मौलाना जी रहमदिली, माफ़ी, पसंद अने नापसंद तंहिंजे सिलसिले में इंशाअल्लाह ॻाल्हि थींदी। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह निहायत रहम दिल हुआ, एहसान कंदा हुआ अने पेट ॿारींदा हुआ। मौलाना रुगो इंसान जे मथे न बल्कि जानवर जे मथे, पखी परिंदे मथे पण रहम कंदा हुआ। तंहिंजा अमुक वाक़िया मौलाना जा आंखे साम्हूं बयानु करे अचनि था। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह मोटे ॻोठ में जा निकिरिया। मियाँ जी आमंद जेको हिमटाणे बारासर में उन भेरा उठ ते सवार हुआ। उठ हकल ईंदल मियाँ जी आमंद बारासर वारा हुआ। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह पुठियां वेठा हुआ। मोटे मां निकिरिया, लुड़ी विया ते मियाँ जी आमंद बारासर वारा बयानु कई था जे रास्ते में वाट में मूं उठ खे भॼायो ऐं तंहिं लाइ करे मूं उठ खे जेको सेपट हो लठ वई मूं वटि, हू ॿ टे हया जे उठ भॼे जपारो पुॼे। त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी चयो जे उठ खे हण न, भले पिंड जी चाल में हरारा हलियो हले, कीअं वांदो न आहे। त मियाँ जी आमंद चयो जे मौलाना उठ खे जेकॾहिं दौड़ाईंदासीं की न त सांझी थी वेंदी ने पाणखे मोड़ो थी वेंदो। तंहिं लाइ करे थोरो घणो हणी न उठ खे दौड़ायां थो जे पाण जल्दी पुॼी हलो। मौलाना चयो ई बेज़बान जानवर आहे, इन मथे ज़ुल्म न कयो खपे। पाण हिन मथे सवार आहियूं, हिकिड़ो त पाणखे खणी ने पुॼाए थो, पंहिंजो भार सहन करे थो ऐं मथां वरी पाण हिनखे कुटियूं मारियूं दौड़ायूं त हिनखे तकलीफ़ थींदी। त हिनखे दौड़ाए न, ही पाणखे खणियो हले, जर पुॼाए तर पुॼाए, पर आराम सां हलियो हले, हिनखे तकलीफ़ न ॾे। पोइ मौलाना चयो जे पंहिंजे पुठे मथे को चढ़े अने पाणखे जेकॾहिं सेपट हणे त केतिरी पाणखे तकलीफ़ थिए। त हिन बेज़बान अबोल जानवर खे मारियो न खपे। इन ई तरह जो हिकिड़ो ॿियो वाक़ियो ई आहे जे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह लुड़ी ॻोठ जे साइड में किथे आड़ ते हुआ, नमाज़ पढ़िया ते मग़रिब जी सांझी जी नमाज़। ने मौलाना जा साथी हिकिड़ा ॿेरा हुआ लुड़ीअ जा, हाजी कमाल। त उन 4 तितर ॻीड़ो हो, शिकार कयूं या खावड़े मां पैसे सघिनी आया हुआ। तितर जेको हुआ उहो पिंजरे में पूरिया पिया हुआ। जहिड़ा मौलाना नमाज़ पढ़िया सांझीअ जी, तहिड़ा तितर जेको आहे उन रणी कयूं, तितर ॿोलिया। त उहो आवाज़ पखियुनि जी, तितरनि जी मौलाना जे कने में पुॻी। नमाज़ पढ़ी जंहिं सलाम फेरियऊं त मौलाना साहब हाजी कमाल खे चयूं जे इन पखी खे आज़ादु करे छॾ, पिंजरे मां कढी छॾ। हाजी कमाल चयो मौलाना मुश्किल से त इन खे पकड़िया आई, मॾ ॿॾ त ॻीड़ा इन खे, ऐं चओ त इन खे छॾारियाऊं, आज़ादु करे छॾियां, पोइ खाईंदासीं गुरू। उन ज़माने में खाधे जा पण वॾा सूर हुआ, तकलीफ़ूं हुयूं, माण्हू शिकार करे खाईंदा हुआ। त मौलाना चए जे इन खे तूं आज़ादु करे छॾ, वीचारा हेतिरियूं रणी कई था, पिंजरे में पूरिया पिया आहीं, त तूं इन खे छॾार। मौलाना पिंड हिकु हिकिड़ो करे ने उन पखीअ खे, तितरे खे आज़ादु कयूं, पिंजरे मां ॿाहिरि कढियऊं। जहिड़ा 3 तितर ॿाहिरि कढी लाथऊं, हिकिड़ो बचियो तर हाजी कमाल चए मौलाना हिकिड़ो त छॾारियो। तर मौलाना जा हिकिड़े मां थींदो कुरो, इनखे खोटो रोके कुरो कयूं, इन मां हथ कढूं। पोइ उनखे पण मौलाना जेको आहे पिंजरे मां आज़ादु करे छॾियऊं। त मौलाना जी रहम दिली हुई जे पखीअ लाइ करे पण पेट ॿारींदा हुआ, उठ लाइ करे पण पेट ॿारींदा हुआ। इंसान मथे त मौलाना रहम दिल हुआ, तंहिंजी पाणखे इहा ख़बर रही जे जंहिं इंसान ज़िंदगी भर सतायो, तकलीफ़ूं ॾिनियूं, ॾुख ॾिना, जेल में पूरायो, पण जर हू माण्हू साम्हूं हली आया त मौलाना कीअं बदिलो न गिणो, बल्कि उन मिणी खे माफ़ करे छॾियऊं अने मिणी खे गले लॻायूं। हाणे मौलाना खे कोरो पसंदि हो, कोरो नापसंदि हो, तंहिंजे बारे में ॻाल्हि थींदी। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह तफ़सीर में, क़ुरान जी तफ़सीर जेको आई, तंहिंमें तफ़सीर इब्न कसीर तंहिंखे पसंदि कंदा हुआ। मौलाना अबुल कलाम आज़ाद जी जेको किताब तर्जुमानुल क़ुरान ऐं तफ़सीर, तंहिंखे पण मौलाना पसंदि कंदा हुआ।
शाह रफ़ीउद्दीन जो तर्जुमो जेको क़ुरान जो आहे तंहिंखे पण मौलाना पसंदि कंदा हुआ। तंहिंखां सवाइ ॿियूं तफ़सीरूं ऐं तंहिंखे मौलाना पसंदि कीन कंदा हुआ। अॻे जेको उलमा गुज़रिया उन उलमा में जा शेखुल इस्लाम अल्लामा इब्न तैमिया, पोइ उन जा शागिर्द आहिनि ख़ुताबी अल्लामा इब्नुल क़य्यिम, हाफ़िज़ इब्न हजर रहमहुमुल्लाह जमीअन इन ॿिनी खे मौलाना पसंदि कंदा हुआ। पुठियां जेको उलमा आया उन में मौलाना पसंदि कंदा हुआ शेखुल इस्लाम अल्लामा मोहम्मद बिन अब्दुल वहाब नजदी रहमतुल्लाह अलैह के ऐं शाह इस्माइल शहीद रहमतुल्लाह अलैह के। ऐं शाह इस्माइल शहीद रहमतुल्लाह अलैह जी किताब तक़वियतुल ईमान मौलाना खे घणी पसंदि हुई। अने मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह शाह इस्माइल शहीद जी ॿी हिकिड़ी किताब सिरात मुस्तक़ीम तंहिंखे पसंदि न कंदा हुआ ऐं चवंदा हुआ इहा किताब जेको आहे तंहिंमें पीरी मुरीदी जो ज़िक्र आहे। ऐं जंहिं पण आलिम पीरी मुरीद जे बारे में थोरो घणो लिखियो त उहो जेको आहे अहिड़ी दलदल में फंसी वियो, अहिड़ी गप में गची वियो जो निकिरी न सघियो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह पिंड खे हनफी, शाफ़ई या मालिकी अहिड़ो कंहिं क़िस्म जो नालो कीन ॾींदा हुआ। अने पिंड खे अहिड़े हदीस पण उल्टाण कीन चवंदा हुआ, बल्कि मौलाना शुरू में पिंड खे ख़ाली मुसलमान चवंदा हुआ ऐं फरमाईंदा हुआ जे अल्लाह ताला पाण खे मुसलमान चई त ॿिया नाला रखी पाण कोरो कयूं। पोइ 1375 हिजरी में मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह पिंड जी जमात खे अहले हदीस जमात में मिलायो। उहो ईअं जे गुजरात में सूरत में हिकिड़ो जलसो थियो, जंहिं जलसे में मौलाना यूसुफ सोता साहब विया हुआ। मौलाना यूसुफ सोता साहब जब पाछा आया त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी पुछियो जे मौलाना अब्दुल वहाब जेको आरवी उल्टाणे अहले हदीस जा सदर हुआ उहो आं से मिलिया, मुलाक़ात थई कि न थई? त मौलाना यूसुफ फरमायो जे मुंहिंजी मुलाक़ात न ई थी। त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह चयूं जे भई असीं त हुन लाइ करे वाट निहारे वेठा आहियूं अने उहो पाण साम्हूं ध्यानु नथा ॾियनि। पोइ वरी जॾहिं इजलास थियो त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह हिज़्बुल्लाह जमात जेको वई उल्टाणे उन पिण जी जमात खे जमात अहले हदीस में शामिलु कयूं ने पूरी जमात मुंबई जी जमात में शामिलु थी वई। कुला जो उल्टाणे गुजरात जेको मुंबई जो हिसो हो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी सीरत जी किताबे में सीरत नबवी जेको अल्लामा सैयद सुलेमान नदवी जी आहे तंहिंखे पसंदि कंदा हुआ। नदवतुल उलमा जा ॿिया उलमा जेको हुया जीअं मसूद आलम नदवी, अब्दुलसलाम नदवी तंहिंखे पण मौलाना पसंदि कंदा हुआ। अल्लामा शिबली नौमानी रहमतुल्लाह अलैह जूं वाखाणूं कंदा हुआ अने ख़ासि तौर पर उन जी किताब अल फारूक मौलाना खे पसंदि हुई। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी वहदतुल वजूद इन अक़ीदे खे ख़राब, बुरो अने कुफ्र जो अक़ीदो सम्झंदा हुआ ऐं जेको पण इंसान वहदतुल वजूद जो क़ाइल आहे उनखे काफ़िर चवंदा हुआ। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह सिंधी मौलूद खे नापसंदि कंदा हुआ ने सिंधी मौलूद जा मौलाना 6 नुक़सान ॻणाईंदा हुआ। पहिलो नुक़सान ई जिन में शिरकिया अल्फाज़ अने शब्द वें था शिरक वारा, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अने ॿिए इंसान जे ताल्लुक़ सां हिन में गुलू वे थो, हद खां वधारे जेको माण्हू आखाणूं कयूं था। ॿिए नंबर मथे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे कूड़ गड़े में अचे थो, जीअं त चए में अचे थो ॿधी मोड़ मुहम्मद खे सिद्दीक़ यार सचे, यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जेको आहे मोड़ ॿधियऊं, अहिड़ा अखर चए में अचनि था। अने पोइ उम्महातुल मोमिनीन यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ज़ौजात घर वारियूं जेको हुई तंहिंजे बारे में पण बौतान अने इल्ज़ाम घड़े में अचनि था, जीअं त चए में अचे थो बीबी चढ़ई बंगले ते, बीबी चढ़ई बंगले ते, अहिड़ा अखर जेको आहे कि अज़वाज मुतहरात जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घर वारियुनि जे बारे में चई में अचनि था, जेको ग़लति अथई। चौथो नुक़सान ई आहे जिन में जेको आहे राग वे थो अने राग जे ज़रिए जेको आहे माण्हू जा ख़्याल जेको रहिया उहो भड़कें था, इंसान जे अंदरि जेको शहवत पैदा थिए थी। अने पंजो नुक़सान ई आहे जे हिक ॿिए जो इन में माण्हू मुक़ाबिलो कयूं था, हू चए आउं अॻियां वधां, हू चए आउं अॻियां वधां, अने मौलूद पढ़े वारा मुक़ाबिलो कयूं था हिक ॿिए नु वधेला करे जेको आहे एल फैल अखर जेको आहे से पण मौलूद में कुछनि था। ऐं छठो नुक़सान इहे जे माण्हू हिनखे सवाब जो कमु सम्झनि था अने हालांकि इहो जेको वस्तु रही बिदत आहे, सवाब जो कमु न आहे। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह उठ मथे सफ़र करणु पसंदि कंदा हुआ। मौलाना जी इबादत ऐं ख़शियत,
मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह तहज्जुद जी नमाज़ में एतिरो रोअंदा हुआ जे मुसल्लो जेको आहे पुसी पवंदो हो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जा रुकू ऐं सजदा वॾा हूंदा हुआ, घणी वार सजदो कंदा हुआ, घणी वार रुकू कंदा हुआ। कंहिं पुछियो मौलाना खे, मौलाना ऐं रुकू ऐं सजदे में केतिरियूं तस्बीहूं पढ़ो था? त मौलाना जवाबु ॾिनो, जे चेर तूं मानी खे न तोखे ज़ोरदार बुख लॻी वे तेर तूं केतिरा गटा भरीं तो करे सारे आहे? उन माण्हूअ चई जाओ त नथो सारियां केतिरा गटा भरिया आहिनि। पोइ जे केतिरी खाए? चए खाईंदो अचां जेसिं पेट भरिजी वञे, बुख लही वञे तेर पोइ न खियां। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी चयो जे आउं रुको ने सजदे में तस्बीहूं पढ़ां पियो जॾहिं मुंहिंजो मन भरिजी वञे तेर छॾियां तैसीं पढ़ां पियो, कॾहिं सारियूं न केतिरियूं पढ़ां थो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह नमाज़ जॾहिं पढ़ंदा हुआ तेर ख़ुशू अने ख़ुज़ू नमाज़ में ध्यानु एतिरो हूंदो हो जे आस पास कोरो थी पियो तंहिंजी कोई ख़बर की न हूंदी हुई। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जे बारे में हाजी मलूक रवाणी तंहिंजा भाउ हाजी महमद हू बयानु कई था जे मौलाना सफ़र में हूंदा हुआ, असीं राति जो सफ़र में मौलाना बेरा हूंदा हुआसीं, कॾहिं असीं राति जो 3 वॻे उथियूं, कॾहिं 2 वॻे उथियूं, कॾहिं 4 वॻे उथियूं। जहिड़ा पण अखि खुलंदी हुई त ॾिसंदा हुआसीं जे मौलाना सजदे में हूंदा हुआ, मुसले मथे हूंदा हुआ, दुआए में हूंदा हुआ, यानी राति जो जेको अल्लाह ताला जी घणी इबादत कंदा हुआ।